गोला हाणे आउं तंग थी वियो आहियां। यक ई खारे में रही शिकिल तब्दील थी वई आहे ऐं पेट में बि सूर पवे थो, मथे में सूर जहिड़ो बुखार हुजे। पोइ आउं कुझा कयां? रईसी जो हुकुम आहे, वञिणो त पवंदो। छोरो कंहिं कम जो कीने, मूं पुछा कई आहे, को मिट माइट कीनेसि। मारे कयूंसि दरिया में फिटो, पाण बि थियूं वांदा, जे छॾे ॾियूंसि त रेस मतारे खान जो कहिड़ो अंगूठो वठींदो। ए गोला, हाणे घणी सज़ा मिली अथसि। पाण छोरे खे न की मारे सघूं था, न की छॾे सघूं था। जे छॾियोसींसि न त रईस पारे जे गिची में पइजी वेंदो। छोरो मूंखे ज़िदी ऐं दिलेर ख़ानदान जो पियो लॻे। ओहो गोला, हुन जो पोयां को बि नस्ल नाहे बचियो, सिर्फ़ इहो छोरो जानम बचियो आहे। जे हली चुरियो त सम्झ दुनिया में ही नस्ल पैदा ई कोन थियो। आउं तुंहिंजूं ॻाल्हियूं सभु सम्झां पियो, पर पंहिंजे वस में न कुझु बि कीने। तूं ॾुखिया सुखिया 2-3 ॾींहं कढ, पाऊं मतारे खान सां ॻाल्हाए वठां थो। गोला, मूंखां दरिया ते वञणु कोन थींदो। तूं ॼाण, तुंहिंजो कमु ॼाणे बाबा। जेकॾहिं तूं घणो ज़िद कंदे न, अॼु राति आउं कोन वेंदुसि। हा, अॼु मूंखे उहा कूंच ॾिसणी आहे जंहिंखे मूं तड़ ते पाणी भरींदे ॾिठो। हाणे सफ़ा उहा मुंहिंजी दिलि में खुपी वई आहे। मां चाहियां त हुनखे ॾिसंदो रहां। इहा ॻाल्हि कर न त तोखे असल पेट में सूरी इहो आहे। ठीकु आहे, तूं वञी पंहिंजी कुंज जो दीदार कर। अॼु राति आउं ई दरिया ते हलियो थो वञां, पर तूं सुबुह सवेर ई पहुची वञजां। ठीकु आहे? ठीकु आहे, ठीकु आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।